जेलुनि मां ख़तरनाक दहशतगर्दनि खे कंहिं आज़ाद कयो, केरु ज़िम्मेवार आहे? ऐवान जो इन कैमरा इजलास सॾाए समूरनि स्टेक होल्डर्स खे घुराए पुछाणो कयो वञे त कंहिं अफ़गानिस्तान मां सवे दहशतगर्दनि खे पाकिस्तान अचण जी इजाज़त ॾिनी। नून लीग जे सेनेटर इसाक डार जो सेनेट में मुतालबो। इसाक डार चयो आहे त असांजी हुकूमत मुल्क में अमन अमान जी बहाली लाइ ज़रबे अज़ब ऐं रदुल फसाद ऑपरेशन शुरू कयो। जवाननि बे वतन लाइ जानियूं कुर्बान कयूं। ज़िम्मेवारनि जी निशानदी थियणु घुर्जे। सुप्रीम कोर्ट में संगीन गद्दारी केस में परवेज़ मुशर्रफ जी सज़ा खिलाफ़ अपील ॿुधणी लाइ मंज़ूर। अदालत परवेज़ मुशर्रफ जी दरख़्वास्त ते रजिस्ट्रार जा एतिराज़ ख़त्म करे छॾिया। रजिस्ट्रार ऑफिसर खे परवेज़ मुशर्रफ जी दरख़्वास्त ॿुधणी लाइ मुक़ररु करण जी हिदायत। चीफ जस्टिस पुछाणो कयो त ख़ुसूसी अदालत जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील सिधी रीति सुप्रीम कोर्ट में अची सघे थी। परवेज़ मुशर्रफ जे वारसनि खां राब्तो करे ॿुधायो त छा अपील में धुर थींदा। गज़ा के कब्रिस्तान में तब्दील कंदड़ इसराइली फ़ौज जा सिहत मरकज़नि ते हमला जारी। इसराइली फ़ौज अल-क़दस शफ़ा ऐं अल-अहूदा अस्पतालुनि ते बमबारी कई। केतिराई फ़लस्तीनी शहीद। गज़ा में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंगु 11,000 खां वधी वियो। अमरीका बि गज़ा में मुकमिल जंगबंदी जी मुखालफ़त करे छॾी। अमरीका ऐं इसराइल पारां उत्तर गज़ा में रुगो 4 कलाक बमबारी न करण ते इतिफ़ाक़। जान करबी चयो आहे त गज़ा में मुकमिल जंगबंदी जी हिमायत न कंदासीं। वक़फ़े सां माण्हुनि खे लॾपलाण करण में मदद मिलंदी। पाकिस्तान गज़ा में फौरी तौर ते जंगबंदी जो मुतालबो करे छॾियो। परॾेही तर्जुमान चयो आहे त पाकिस्तान गज़ा ते इसराइली बमबारी जी मज़म्मत करे थो। भारतीय फोर्सेस वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि में मुलविस आहिनि। आलमी बिरादरी वालारियल कश्मीर में भारतीय ज़ुल्मनि जो नोटिस वठे। पंजाब में स्मोग सबब सूरत हाल ख़तरनाक थी वई। सूबे जे 6 ज़िलनि में स्मार्ट लॉकडाउन लागू। लाहौर, गुजरांवाला, शेखुपुरा, कसूर, ननकाना साहब ऐं हाफिजाबाद में हेल्थ इमरजेंसी भी लगाई वई। पंजाब पुलिस जो लॉकडाउन ते अमल कराइण लाइ मार्केट्स में क्रैकडाउन। लाहौर में दुकानदार गिरफ्तार। केसनि में देर सां बुनियादी इंसानी हक़नि जी भञकड़ी थींदी आहे। सालनि ताईं माण्हुनि खे पंहिंजे हक़नि खां महरूम कयो वेंदो आहे। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी सां हिक केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चयो त हथ ठोकियुनि दरख़्वास्तुनि ज़रिए अदालतुनि जो वक़्तु ज़ाया कयो वेंदो आहे, जेको हाणे थियण न ॾिनो वेंदो। ख़ुसूसी अदालतुनि में साइफर केस जी ॿुधणी बिना कार्रवाई जे मुलतवी। जवाबदारनि जा वकील पेश न थियण सबबि शाहिदनि जा बयान कलमबंद न थी सघिया। जवाबदारनि जे कुटुंब जे 5 माण्हुनि खे ॿुधणी ॾिसण जी इजाज़त मिली वई। अॼु 3 शाहिदनि जा बयान कलमबंद थियणा हुया, पर जवाबदारनि जा वकील नायाब ॿुधणी 14 नवंबर ताईं मुलतवी। कराची जे इलाइक़े सईदाबाद में घर में धाड़े जी कोशिश कंदड़ जवाबदार पुलिस एहलकार निकिता। घर धणी जी मज़ाहमत ऐं फायरिंग वारे वाक़े जी वीडियो साम्हूं अची वई। वीडियो फुटेज में ॾिसी सघिजे थो त फौजी नियत सां घर में दाख़िल थियल 4 जवाबदारनि मां 3 खे पुलिस जी वर्दी पहिरियल आहे। शहरी जी फायरिंग में 1 पुलिस एहलकार ऐं 1 सिविल कपड़ा पहिरियल ज़ख़्मी थिया। पुलिस जी वर्दी पहिरियल 2 जवाबदार फरार थी विया। पहिरियों पुलिस 1 एहलकार जे धाड़े में मुलविस हुअण जी तस्दीक कई। वीडियो साम्हूं अचण बाद वरी बयान ई मटाए छॾियो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि जे टोले में मौजूद 3 पुलिस एहलकारनि जो वास्तो सिक्योरिटी यूनिट सां आहे। सिंध हाई कोर्ट कराची में गैरकानूनी इमारतुनि जी तामीर जो ज़िम्मेवार सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खे करार ॾेई छॾियो। गुलशन इक़बाल जे क़ाइदे आज़म कॉलोनी में गैरकानूनी अदावतूं न ठाहिण ते कावड़ जुज़ार। DGSBCA ऐं ॿियनि खे 12 दिसंबर ते पेश थियण जो हुकुम। जस्टिस नदीम अख्तर रिमार्क्स ॾींदे चयो त कराची में जेको कुझु थी रहियो आहे ज़िम्मेवार सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी आहे। SBCA खे ख़बर नाहे त उन जी ज़िम्मेवारी कहिड़ी आहे। कराची जी अस्पताल में दाख़िल बलोचिस्तान खां कांगो वायरस में वरतल 1 ॿियो मरीज़ फौत। कांगो वायरस वगे फौतियुनि जो अंगु 3 थी वियो। कांगो वायरस जे मरीज़ खे अॼु बलोचिस्तान मां गणती जोगी हालत में कराची मुंतकिल कयो वियो। सिहत खाते बि कांगो वायरस वगे वधीक 1 मरीज़ जे फौतण जी तस्दीक करे छॾी।
सिंध में गैरकानूनी तौर तरसियल अफगाननि समेत ॿियनि परॾेहनि खिलाफ़ सिंध में असराइती कार्रवाई नथी सघी। मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा ऐं धरना। दौड़ कंदाकोट में जसकम जी सॾ ते अफगाननि जी नेकाली लाइ रैली कढी वई। कोटड़ी में क़ौमी अवामी तहरीक ऐं पाकिस्तान नौजवान तहरीक जे सॾ ते रैलियूं। धारियनि खे नेकाली ॾियण जो मुतालबो। बबलोई पुलिस जी अहम कार्रवाई। 2 जवाबदार गिरफ़्तार। हथियार ऐं गोलियूं हथे। क़ौमी शाहराह ते पुलिस नाकाबंदी कंदे कार ते छापोयूं ऐं तलाशी वरिती। कार मां 5 क्लाशनकोफ, 25 पिस्टल, 4000 SIM जी गोलियूं हथ कयूं वयूं। पुलिस रहीम यार खान वासी मोहम्मद वाजिद लोहार ऐं नौशेरा वासी अफराद शाह खे गिरफ़्तार कयो आहे। SSP शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई बदली। डॉक्टर इमरान नओं SSP मुक़रर। ख़ालिद मुस्तफ़ा खे CPO रिपोर्ट करण जी हिदायत। नोटिफिकेशन जारी। नवाब शाह भरिसां ज़रदारी उन्नड़ बिरादरी जी बिंदुरनि में ज़मीनी तकरार तां जहिड़ो। पीटसन क़त्ल, 1 ज़ख़्मी। ॻोठ बौदली में हथियारबंदनि फायरिंग करे पीटसन सिद्दीक़ ज़रदारी खे क़त्ल कयो। मक़तूल जे वारसनि जो जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ लाश रखी धरणो। जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। कराची ॾांहुं हैदराबाद मां सवारी खणी आयल टैक्सी ड्राइवर जो लाश हथे। नौजवान शाहज़ेब अंसारी जो लाश स्कीम 33 में मिलियो। केस दाख़िल। मक़तूल जे वालिद चयो आहे त पुट सवारी खणी कराची आयो हो। पुट खे कंहिं क़त्ल कयो ख़बर नाहे, इंसाफ़ कयो वञे। सखर में पसंद जे पाणे तां ॿिनि धुरनि में झड़ो। हिक ॿिए ते लथुनि मुकुंज जो वसकारो। जागीराणी ऐं सोलंगी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झड़ो थियो। हिक ॿिए ते मुकुंज जो वसकारो। इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। पुलिस पहुची ॿिन्ही धुरनि खे छॾाए वरितो। वाक़े जो केस दाख़िल न थियो। नओं देरो मां मासूम नींगरी पुरसरार नमूने गुम। ॻोल्हा बावजूद पतो न पियो। वारसनि जो एहतिजाज। गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो भरिसां ॻोठ चांडियो पिताफ़ी मां नींगरी मरियम पिताफ़ी पुरसरार नमूने गुम थी वई। वारसनि चयो आहे त नींगरी मरियम घर ॿाहिरां खेॾी रही हुई त गुम थी वई। ॻोल्हा में मदद कई वञे। मलीर जे इलाइक़े गडाप टाउन जे 200 ॻोठनि जी 9 ॾींहनि खां बिजली बंदि। रहवासी पीअण जे पाणी लाइ परेशान। रहवासियुनि पारां सुपर हाईवे बंदि करण जी धमकी। ॻोठाणनि चयो आहे त बिजली बंदि हुअण सबबि पीअण जे पाणी लाइ बि परेशान आहियूं। बिजली बहाल कई वञे। ऐं क्रिकेट वर्ल्ड कप जो दंगल जारी। अफगानिस्तान जी ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ बैटिंग जारी। अफगानिस्तान खे सेमीफाइनल में पहुचण लाइ 438 रन तां मैच खटणी पवंदी।